अस्सलामुअलैकुम गुलाब सिंधी चैनल में खुश आमदीद भली कार चवंदासीं। दोस्तों खुशखबरी इहा ई आहे त जैज़ जे तरफ़ खां नई सिमुनि लाइ गिफ्ट मिलियो आहे। सो तव्हां 2019 जो गिफ्ट आहे। इंशाल्लाह तव्हांखे वीडियो असांजो पसंदि ज़रूरु ईंदो ऐं असांजो चैनल बि ज़रूरु सब्सक्राइब कजो, साथ में घंटी खे क्लिक कजो जीअं असांजा वीडियो अव्हां ताईं मौसूल थी सघनि। दोस्तों गुज़ारिश कंदासीं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। दोस्तों हलूं था वीडियो जी तरफ़। स्टार 462 मिलाइणो आहे तव्हांखे। मोड न पियो थिए, वरी बि ट्राई करे था ॾिसूं था। मोड जी सर्विस अॻु में एक्टिवेट आहे, इन जे करे सर्विस कमु न पई करे। मां वीडियो खां अॻु में इहो सिस्टम करे चुको हुयो, ख़ासि मुंहिंजे ज़हन में इहो ॻाल्हि न आई। जीअं मां सोचियो त अगरि मुंहिंजे ज़मीन ते ॻाल्हि इहा आई त मां ख़ासि करे असां सिंधी भाइनि जे लाइ बि इहो पहुचायूं वीडियो ऐं अॻिते पहुचायूं जीअं त उहो बि फ़ाइदो वठी सघनि। जैज़ खे 2019 जे तरफ़ खां इहो गिफ्ट आहे।